शहदाद कोटा रिपोर्ट कर रहे है गुलसार अहमद चांडियो। शहदाद कोटे में सूबाई तक PS14 जे ते GDA उम्मीदवार मीर मुजफ्फर बिरोही ऐं क़ौमी तक NA 196 ते JUI उम्मीदवार मौलाना नासिर महमूद सूमरे जे इलेक्शन जागरता रैली में सभई माण्हुनि जी शिरकत। GDA ऐं JUI उम्मीदवार प्रेस क्लब खां इलेक्शन जागरता रैली कढी कोटू मोटू चौक ते जलसो मुनक़िद कयो। उन मौक़े ते जलसे खे GDA उम्मीदवार मीर मुजफ्फर बिरोही, बैरिस्टर अख्तर हुसैन जब्बार शेख, मौलाना मोहम्मद जान अब्बासी, सैयद अली अकबर शाह, मौलाना मुबीन मस्तोई, अहमद नवाज बिरोही, मुजाहिद अवान, इमदाद सुमरो, हाकिम मस्तोई, रमीज तुन्यो, आसिफ मगसी, वजीर खोसो, जुल्फकार सीलरो, अली मोहम्मद खोसो, लियाकत खोसो, तालिब सुमरो, दीवान तख्त राय ऐं ॿियनि जलसे खे ख़िताब कंदे चयो त 20 सालनि खां इक़्तिदार में रहंदड़ टोले सिंध जी भींग कई आहे। हुननि चयो त तहज़ीब 2022 जी बरसातुनि असां खां नाहे विसरी। असां जा माण्हू दरपदर बुख उञ ते खुलियल आसमान हेठां बेयारो मददगार हुआ। उन्हनि खे पाणीअ जे गिलास त परे जी ॻाल्हि आहे, पर उन्हनि खे सखणी आथत बि न ॾिनी हुई। हुननि चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहदाद कोट मथां वॾी महिरबानी करे हिते टेक्सटाइल मिल ॾिनी, जेका हज़ारे मज़दूरनि जो रोज़गार जो ज़रियो हुई, जंहिंखे बि हिननि ज़ालिमनि खपाए उन जी ज़मीन ते कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। हुननि चयो त शहर मुकमल तबाह आहे, उन्हनि जा बंगलनि मथां बंगला था ठहनि। हुन चयो त अचो त सभु गॾिजी इलेक्शन 2024 में पंहिंजे पाण सां थियल ज़ुल्म जो बदिलो वठूं, जेकी वोट जी सूरत में आहे। हुननि 8 फरवरी ते इलेक्शन जे ॾींहुं अपील कंदे चयो त सूबाई तक ते सितारे जे निशान ऐं क़ौमी तक ते किताब जे निशान खे ठपो हणी कामयाब कजो, जंहिंसां अव्हां जो शहर ख़ूबसूरत थी ऐं अव्हां जे ज़ुल्म जो अज़ालो कयो। उन मौक़े ते रैलीअ में तमामु वॾे अंग में माण्हू शरीक हुआ, जेकी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि जे गश्त करे कोटू मोटू चौक ते जलसे जी सूरत अख़्तियार कई।